अज जो वचन जह निर्मल पुरख पुरख पत होता, जह निर्मल पूरख पूरख पति होता, तह बिन मैल कहो क्या धोता। तह बिन मैल कहो क्या धोता। हिन अष्टपदीअ में असां श्रवण करे रहिया आहियूं शून्य अवस्था जॾहिं सभु जीव ब्रह्मा जी में ब्रह्मा जी भगवान जे महावासुदेव स्वरूप में लीन थी वेंदा आहिनि त केवल श्री भगवान बचंदा आहिनि। असां सभु काथे हूंदा आहियूं, शरीर त सभु नष्ट हूंदा आहिनि लेकिन असांजो जेको स्वरूप आहे आत्मिक स्वरूप उहो भगवान में ई ब्रह्मा जी जे द्वारा लीन हूंदो आहे। त इहा अवस्था आहे प्रलय कालीन, जेॾीमहिल सृष्टि सृष्टि जी क्रिया अवस्था बंदि हूंदी आहे, प्रलय हूंदी आहे, कुझु न हूंदो आहे, केवल श्री भगवान हूंदा आहिनि। और जॾहिं असां सभु भगवान में लीन हूंदा आहियूं त पोइ असांजा दुख कष्ट पाप ताप हिसाब किताब जेके बि थींदा आहिनि उहे सभु बि शून्य थी वेंदा आहिनि। ओॾी महिल सभु भगवान में आहियूं। त हिन पंक्तिअ में चवनि था त जह निर्मल पुरख पुरख पति होता, तह बिन मैल कहो क्या धोता। त जॾहिं उहो परम पुरुष सभिनी जो स्वामी निर्मल प्रभु ही हुयो त ॿुधायो बिना मैल जे उहो कंहिंजी मैल पियो साफ़ करे, कंहिंखे पियो शुद्ध करे, कंहिंखे पियो धोए। जहिड़ी तरह सां असांखो कोई अपराध थींदो आहे, भूले भटके बि थी वेंदो आहे त पोइ असां ॾिसंदा आहियूं कि इन जो प्रायश्चित कहिड़ो आहे, हा न, उन जो प्रायश्चित कंदा आहियूं, प्रायश्चित पूजा कराईंदा आहियूं ऐं वरी कॾहिं अहिड़ो अपराध न थिए इहो निर्णय कंदा आहियूं। इन तरह सां जेके बि अशुभ कर्म थींदा आहिनि या त उहो भगवान जो भॼन भक्ति करे उहे पाप मिटाया वेंदा आहिनि या वरी उन्हनि पापनि जो हिसाब किताब दुख जे द्वारा थींदो आहे जंहिंजो नतीजो नरक या 84 लख जोड़ियुनि में माण्हूअ खे भोगणो पवंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। कई जन्म असांजा केवल इन करे थींदा आहिनि कि हिसाब किताब बाक़ी हो। पूर्व जन्म खे मिले संजोगी अंत को न सहाय, हा न, कंहिंजो हिसाब किताब बाक़ी हो, सेवा रहिजी वई बाक़ी, उनजी वठण रहिजी वई, तमन्ना रहिजी वई, उहो वरी परिवार में ईंदो, जन्म वठंदो, तव्हांखां ख़ूब सेवा वठंदो, हिसाब किताब बराबरि करे वेंदो। चओ हरे राम। हरे राम। इन तरह सां हिन महिल असां सभिनि जी सेवा करे छॾियूं, बदिले में कुझु न चाहियूं त माण्हू पंहिंजा कर्म उहे सभु शून्य करे ऐं दुखनि जे पार हली वञे। पर हिन अवस्था में त चवनि था हिसाब किताब ई कोन्हे। जॾहिं सभु जीव भगवान में प्राणी लीन थी विया आहिनि त हाणे ॿुधायो भगवान कंहिंजा पाप धोअनि, कंहिंजी मैल साफ़ कई वञे, कोई बचियो ई न आहे, सभु भगवान में लीन आहिनि। लेकिन हिन महिल त उहा अवस्था न हली रही आहे न, हिन महिल त सृष्टि हली रही आहे, सभु लोक हली रहिया आहिनि। अञा त ॿिनि तरह जी प्रलय थींदी आहे। हिकिड़ी प्रलय थींदी आहे जेकी धरतीअ ते ईंदी आहे, ॿी महाप्रलय थींदी आहे त ब्रह्मा तक भगवान में लीन थी वेंदा आहिनि, उनखे महाप्रलय चइबो आहे। त हिन महिल त नंढी प्रलय बि न आई आहे, हिन महिल त नंढा नंढा गांव बस्तियूं शहर धरती सभु लोक हली रहिया आहिनि। हिन महिल त सभु पापनि जो हिसाब किताब बि हली रहियो आहे। चओ हरे राम। हरे राम। त हे ई अवस्था आहे कि असां उहे सभु बराबरि करे छॾियूं त असां न शुभ कर्मनि जो पुण्य चाहींदासीं त वरी स्वर्ग वञिणो पवंदो या जनम वठी करे सुख भोगणा पवंदा। तंहिंजे करे संत चवंदा आहिनि पुण्य कर्म बि जेके सकाम कया था वञनि उहे बि जंजीरियूं, पाप कर्म बि जंजीरियूं। फ़र्क़ु एतिरो आहे कि पुण्य कर्म सोन जी जंजीरियूं, पाप कर्म लोह जी जंजीरियूं। पुण्य कर्म सुख ॾींदा, उन लाइ वरी जनम वठिणो पवंदो,
या स्वर्ग वञिणो पवंदो, क्षणे क्षीणे पुञे वरी मृत्यु लोके विशंति, वरी अची किरंदासीं। तंहिंजे करे सकाम कर्म बि न कया वञनि, शुभ कर्म कय ज़रूरु करणु खपनि। दान पुण्य हवन यज्ञ स्नान ये ज़रूरु करणु खपनि, पर सकाम न। श्री कृष्ण अर्पण। शुभ कर्म करे भगवान तेरा तुझको अर्पण। असांखे त प्रेम जो, बसि भक्ति जो तव्हांजी आज्ञा आहे, इन करे कयूं था। बाक़ी असांखे इच्छा न आहे, काई कामना कोन्हे। इन तरह सां जेके बि पोइ बची पवंदा आहिनि, भगवान दयालु उहे सभु पाप भक्तनि जा क्षमा करे छॾींदा आहिनि। सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। हा हा, वाह वाह। इन तरह सां सभु असांजा कर्म हिन जीवन में ई मौक़ो आहे कि असां उन्हनि खां बची वञूं। यादि रखिजो, जीवन बि केॾो नंढो आहे, केतिरो गुज़री चुको आहे, केतिरो बचियो आहे, उहो पतो न आहे। हा, हर माण्हू उहा ई उमिरि ॿुधाईंदो आहे जेकी गुज़री चुकी आहे, जंहिंजो हिकिड़ो मिंट बि हथ में न ईंदो। उहा ई उमिरि त सभिनि खे पतो आहे। हा, केतिरो जीवन बचियो आहे कंहिंखे पतो कोन्हे। तंहिंजे करे हे ई जीवन आहे, जहाँ जागे तहीं सवेरा। बसि बसि इंतज़ारु न कयो भाई कि जीवन जे आख़िरी अवस्था में भॼन कंदासीं। हर ॾींहुं जीवन जो आख़िरी सम्झी करे भॼन कजे। इन तरह सां भॼन करे ही जीवन सफल बणाए। अॼु सतगुरु असांजा स्वामी दयालदास महाराज जन जे गादी नशीन परम पूजनीय वंदनीय गुरु जी रामदास महाराज जन जो अॼु अवतरण दिवस आहे। असां उन्हनि जे चरणनि में प्रणाम करे करोड़ करोड़ वाधायूं था ॾियूं पिया ऐं प्रभुअ खे प्रार्थना था कयूं त असांजा प्यारा गुरु जी जुग जुग जीअनि ऐं सदा तन मन सां स्वस्थ रहनि ऐं खूब नाम जपाईंदा रहनि, भक्ति कराईंदा रहनि, भक्ति कंदा रहनि, गौ सेवा कंदा कराईंदा रहनि। ॾाढी सुंदर वॾी गौशाला बि उहे हलाईंदा आहिनि ऐं सभिनी खे नाम जपाईंदा आहिनि। अमृत वेले उथी करे नर्मदा नदीअ जे किनारे ते कई साल जीवन उन्हनि नाम जपियो आहे। अॻिते बि असां ते बि आशीर्वाद थिए, प्रभुअ जी भक्ति मिले, सतगुरु कृपा कनि। बोलो स्वामी दयालदास महाराज की जय। त सभु जेके बि असांजा कर्म आहिनि हिन ई जीवन में उन्हनि जे असां पार वञी था सघूं साथ संगत जे। चओ जय श्री कृष्ण। उन जे पार हली वञूं, भगवान जी भक्ति करे, भगवान जी शरण वठी करे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। गुरु अर्जन देव महाराज चवनि था कि केॾी सुंदर उन्हनि जी वाणी। चवनि था प्रभु असां मैल सां भरियल आहियूं, अशुद्ध पाप कर्मनि सां भरियल आहियूं, लेकिन जीअं माता पंहिंजे शिशुअ खे बालक खे केॾो बि मैल सां भरियल हुजे सनानु करे शुद्ध पवित्र सुंदर करे छॾींदी आहे। त अहिड़ी तरह सां तव्हां बि असांखे कर्मनि रूपी मैल लाहे करे शुद्ध पवित्र करे छॾियो। असां मूर्ख आहियूं, तव्हां परम बुद्धिमान ज्ञान जा दाता आहियो, सर्व कलाउनि जा ज्ञाता आहियो। हे मुंहिंजा माधव, हे भगवान नारायण, हे श्री कृष्ण, असां हीअं आहियूं, तव्हां ईअं आहियो। असां पापी आहियूं, तव्हां शुद्ध करण वारा, पापनि खां आज़ादु करण वारा। तव्हां ई सॼी सृष्टि जी रचना था कयो। हे शरीर तव्हांजो ई त ॾिनल आहे, असां में कोई गुण कोन्हे। हे महिरबान, तव्हां असांखे दान ॾियो, शुभ गुण ॾियो। तव्हां हर शइ में असांजो भलो ई था कयो, हर ॻाल्हि में करुणा कृपा करे रहिया हो, लेकिन असां सम्झी नथा सघूं।
तव्हांजी दया खे सम्झी नथा सघूं। तव्हां सदा सदा दया करण वारा आहियो, कॾहिं कॾहिं न, यदा कदा न, सदा सदा दयाला। असां तव्हांजी शरण आहियूं। तव्हां ई विधाता आहियो, तव्हां ई जीवन ठाहिण वारा आहियो। तव्हां असांखे पंहिंजे ॿारनि वांगुरु गोद में रक्षा करे वठो। तव्हां ईश्वर आहियो, परम निधान आहियो। तव्हां ई सभिनि खां वॾा राजा महाराजा आहियो। सभु जीअं तव्हांखे चाहिनि था। असां तव्हां खां हिकिड़ी शइ था घुरूं त असांखे संतनि जे पोयों रखो। सदा सदा जीवन में संतनि जो संग हुजे, असां संतनि जे पोयों हलंदा रहूं।